हैदराबाद में आयल नए एसएसपी बि तजर्बे जे बुनियाद ते शहर में अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बनाइण लाइ एसएचओज़ खे जुड़तू मुक़ाबला करण जो इशारो ॾेई छॾियो आहे। साजिद आमिर सदोज़ई जे इशारे बैदि कारकर्दगी ॾेखारण लाइ मार्केट ऐं ए सेक्शन थाणनि जी पुलिस हिक ई राति में ॿिनि मुबैना पुलिस मुक़ाबलनि में ॿिनि फोरनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जी दावा खे ज़ख़्मी फोरू त मञण लाइ तयारु नाहिनि, पर एसएसपी बिना कंहिं इंक्वायरी जे मुक़ाबलनि में हिसो वठंदड़ पुलिस टीम खे शाबाशी जा सर्टिफिकेट बि जारी करे छॾिया आहिनि। पुलिस तर्जमान मूजिबि त पहिरियों मुक़ाबिलो ए सेक्शन थाणे जी पुलिस आटोभान रोड ते कयो, जिते ॿिनि शकी माण्हुनि पुलिस खे ॾिसंदे मथनि फायरिंग कई ऐं जवाबी फायरिंग में बिना कंहिं नुक़सान जे पुलिस हिकु फोरू अली रज़ा खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त ॿिए मुक़ाबले में मार्केट पुलिस खे 15 ते शहरी खां मोटरसाइकिल फुरकरण जो इतला मिलियो, जंहिं ते फौरी तौर एसएचओ मोहम्मद ख़ान बिरहमानी टीम वठी पहुतो ऐं संदसि फोरन सां मुक़ाबले बैदि मीरनि जे कुबे वारे इलाइक़े में हिकु फोरू फ़हीम वीसर खे असले समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। पुलिस पारां लतीफ़ाबाद में ज़ख़्मी कयल फोरू अली रज़ा मूजिबि त पुलिस 3 ॾींहं अॻु खेसि नशे जी हालत में यूनिट नंबर 11 मां गिरफ़्तार कयो ऐं राति देर सां यूनिट नंबर 8 में खणी जंग में गोलियूं हणी हाफ फिराए कयो। लोगों ने मेरे पर जो है ना मोटरसाइकिल का केस लगा दिया है, रूपुश कर दिया मेरे को कि ये कह रहे हैं कि ये मोटरसाइकिल चोरियां करता है। गरीब आदमी को किराए का मेरा मकान है सर, ठीक है, आगे पीछे कोई नहीं है, मेरा बड़ा मैं ही हूँ घर में सबसे। अब मेरे को इन्होंने हाफ फ्राई कर दिया रात को तकरीबन 12:30 बजे। उठाया कब था? मेरे को उठाया है परसों 5 बजे शाम को। कह रहे थे तू जो है चोर है, डकैत है, तू मोटरसाइकिल चोरी करता है। मेरे को मारा भी है, रात पीटा भी है, फिर हाफ फ्राई करा रात को 12:30 बजे। तो अब आप क्या चाहते हैं? मैं ये चाहता हूँ मेरे को इजाज़त मिले। मार्केट पुलिस हथां ज़ख़्मी कयल फोरू फ़हीम वीसर बि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इंकशाफ़ कयो त पुलिस खेसि कुझु ॾींहं अॻु गिरफ़्तार करे बैदि में मुख़्तलिफ़ हंधनि ते रखी तशदुद जो निशानो बणायो ऐं अंगारे जी राति देर सां खेसि जुड़तू मुक़ाबले में ज़ख़्मी करे फोरू ॼाणाए छॾियो आहे। मां शिकार लोड़ी जो आहियां, मुंहिंजी शराब पीतली मूंखे थाणे ते खणी महीनो मूंखे लुकायो त गुम कयो अथईं, महीनो पूरो। पोइ मूंखे हाफ फ्राई करे हिते अस्पताल दाख़िल कयो अथईं। मूंखे राति कयो अथईं, मूंखे कंहिं कोई ख़बर न आहे। मूंखे हे मार्केट थाणो मूंखे महिरबानी जेको आहे इंसाफ़ थियो वञे मूंसां। मां बेगुनाह गोली में ईंदे हाफ फ्राई में बेगुनाह कयो अथईं। मूंखे चवंदा 50,000 ॾे छॾीनि था। मां ग़रीब माण्हू करे 50,000 कोन। मूंखे जेको आहे पुलिस मुक़ाबिलो हणी मुंहिंजे गोली हणी मूंखे हिते पकड़ियो अथईं, जेल हिते अस्पताल मोकिलियो अथईं गोली हणी। जेतोणीकि हैदराबाद में इन खां अॻु एसएसपी अब्दुल सलाम शेख जी आमद बैदि बि पुलिस जुड़तू मुक़ाबलनि में लॻभॻि 5 नौजवाननि खे हाफ फिराए कयो हो, जिन जे वारसनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो त पुलिस संदनि नौजवाननि खे घरां खंभे गुम करण बैदि हाफ फिराए करे छॾियो आहे। हाणे जॾहिं ॿीहर नए एसएसपी साजिद आमिर चार्ज वठी पंहिंजो कमु शुरू करे छॾियो आहे त उन दौरान ई जुड़तू मुक़ाबलनि जो रुझान हिकु भेरो ॿीहर वधी रहियो आहे। उन लाइ एसएसपी खे कारकर्दगी ॾेखारण लाइ शाबाशियूं वठंदड़ एसएचओज़ खे घुरिजे त हू शहर में अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बनाइण लाइ जुड़तू मुक़ाबलनि बदिरां हक़ीक़ी कार्रवायुनि खे तरजीह ॾियनि, जीअं शहर जो विञायल अमुन बहाल थियण सां गॾु शहरियुनि जो पुलिस ते एतमाद ॿीहर बहाल थी सघे। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।